नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो वेझो ॻोठ हाजी मुराद अली मरी में खुरासानी जमायत जे रूहानी पेशवा सैयद अब्दुल्ला शाह खुरासानी ऐं अॻूणे सूबाई सलाहकार सैयद रियाज़ हुसैन शाह खुरासानी जे मान में हिकु मच कचहरी कोठाई वई हुई, जंहिं में मरी बिरादरी जे माण्हू वॾे अंग में शिरकत कई। वधीक तफ़सील ॾिसूं था अवामी न्यूज़ जो चीफ रिपोर्टर फिदा हुसैन मरी जी रिपोर्ट में। सिंध जे हज़ारी साल क़दीमी रिवायत खे बरक़रार रखंदे ॻोठ मुराद अली मरी में हाजी फज़ल मरी, नज़र मरी ऐं महबूब मरी पारां खुरासानी जमायत जे रूहानी पेशवा सैयद अब्दुल्ला शाह खुरासानी ऐं अॻूणे सूबाई सलाहकार सैयद रियाज़ शाह खुरासानी जे मान में मच कचहरी कोठाई वई। मच कचहरी में सैयद अब्दुल्ला शाह खुरासानी, अॻूणे सूबाई सलाहकार सैयद रियाज़ शाह खुरासानी, नियाज़ शाह खुरासानी, इमदाद शाह खुरासानी, अवामी न्यूज़ जे चीफ रिपोर्टर फिदा हुसैन मरी, नज़ीर शाह, अज़हर मरी, मुर्तज़ा शाह ऐं शेर मोहम्मद मरी समेत मरी बिरादरी जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे रियाज़ शाह खुरासानी ऐं ॿियनि जो चवणु हो त मच कचहरियूं सिंध जे हज़ारी साल क़दीमी सकाफ़त जो हिसो आहिनि। हर साल तक़रीबन असां वटि त ख़ैर भी त सिंध जी सकाफ़त आहे, कचहरी ऐं बलोचिस्तान ऐं सिंध जी। इन में ही कचहरियूं जेके आहिनि असांजूं हिकिड़ो असांजे कल्चर ऐं उन खां सवाइ असांजे मरी कबीलो जेको तक़रीबन मरी बलोच असांजा मुरीद बि आहिनि वालिद साहिब जा, असांजे दरगाह लश्कर शाह जा। उन खां सवाइ सिंध ऐं बलोचिस्तान में मच कचहरी ऐं कचहरियूं ऐं रिहाइण मुंहिंजे ख़्याल में सिंध ऐं बलोचिस्तान में अञा ताईं ज़िंदा आहिनि। ऐं आऊं त चवां थो हिनखे अञा ताईं सरकारी लेवल ते बि माण्हू इन्हनि जी कचहरियूं रखाइनि। जी अॻे प्रोग्राम थींदा हुआ, कल्चर जा जेके ॾियारा शुरू थिया आहिनि, उन खां पोइ वरी ई उजागर थियो आहे सिलसिलो। इहो इलाही ख़ुशाइन बि आहे ऐं इलाही सुठो आहे। ऐं असां वरियूं इन कचहरियुनि जे हवाले सां ॻाल्हायूं त हर सियारे में असांजी जेका मुरीद आहिनि उहे असांजे वालिद साहिब ऐं असांजे लाइ रखंदा आहिनि कचहरियूं। ऐं वारे सीज़न में ई थींदो आहे, हुन में पोइ सभई राग बि कंदा आहिनि, कचहरियूं मच कचहरी बि थींदी आहे ऐं मज़ो ईंदो आहे, इलाही सुठो माहौल हूंदो आहे। हीउ सिलसिलो जेको आहे हीउ मच कचहरी जो, इहो जेसिताईं मुंहिंजे नॉलेज में सैयद लश्कर शाह मच वारो सॾिबो आहे। असां जेके हीउ हज़ारे जेको मुरीद जेके मरी कम्यूनिटी जा जेके रहूं था तक़रीबन सिंध में या बलूचिस्तान में, असां इन रिवायत खे अॼु खां बि कई साल पर असांजा ॿ ॾाॾा खां वठी जेको मल्हाईंदा पिया अचूं। मच कचहरी में नाले वारे रागन ग़ुलाम मुस्तफ़ा उर्फ़ जतोई ऐं आचर मरी सूफ़ी कलाम ॿुधाए माण्हुनि खे झुमाए छॾियो। जी नाज़रीन, मच कचहरियूं जेके आहिनि सिंध जे हज़ारी साल क़दीमी सकाफ़त जो जेको हिसो आहिनि। धरतीअ जे हिन अज़ीम सकाफ़त खे जेको आहे ज़िंदा रखण लाइ अहिड़ियूं जेके मच कचहरियूं आहिनि उहे हर जाइ ते मुनक़िद थियणु घुरिजनि। कैमरामैन अज़हर मरी सां गॾु फिदा हुसैन मरी, अवामी न्यूज़, खाई।
आहे।